पनुआ किलक सुल्तानपुर कैंट थाने की हद में मुबैना तौर 3 ॾींहं अॻु गुम ॼाणायल मालथे वापारी मोहम्मद रमज़ान शंबानी जो खूह मां लाश हथायो आहे। इन हवाले से वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे पनुआ किल कैंट सुल्तानपुर थाने जी हद में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े बाबति आगाह कंदो हलां त 3 ॾींहं अॻु वापारी मोहम्मद रमज़ान शंबानी मुबैना तौर ते पुरस्कार नमूने गुम थी वियो हो ऐं वारसनि पारां उनजी लाॻीतो ॻोल्हा कई वई पई ऐं अहिड़ो इतलाउ कैंट सुल्तानपुर पुलिस खे बि ॾिनो वियो हो, पर उन जो लाश अॼु वारसनि ॻोल्हे हिकु फिटल इलाइक़े जे खूह मां लधो आहे ऐं उहो ॿोरी में लाश बंदि थियल आहे, जंहिं सबबु लाश जी हालति ख़राबु बणियल हुई। ज़रूरी कार्रवाई बाद पनुआ किल मां लाश उहो शंबानी ॻोठु नियो वियो त सॼे ॻोठ में कोहराम ऐं रोज़ राड़ो मची वियो आहे ऐं इहो ॿुधायो वञे पियो त वापारी मोहम्मद रमज़ान शंबानी सां पुराणी दुश्मनी सबबु संदसि मौत जो वाक़ियो पेश आयो आहे ऐं उन ॾिस में पुलिस पारां को बि मौक़ुफ़ न पियो ॾिनो वञे। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं